ڀرياروड ڪروڙين रुपين जी لاگت सां सरकारी اسپتال जो डबल स्टोरी कम रोलड़े जो शिकार थी वियो। 2017 में 6 करोड़ खां मथे 24 बेडनि ते मुश्तमिल स्कीम कॉन्ट्रेक्टर अध में छॾे भॼी विया, जॾहिं त पेटी ठेकेदार अस्पतालनि में लॻल नयूं दर-दरियूं टाइलूं समेत ॿियो लखें जो सामान भॻड़नि मट विकिरो करे छॾियो। ڀرياروڊ जी सुञाण धुरियुनि समाजी अॻुवाणनि इम्तियाज़ ताज, गुलाम रसूल ऐं ॿियनि चयो त अस्पताल जो कमु जून 2021 में मुकमल थियणो हुयो, पर बदकिस्मती सां पूरो न थियो ऐं चोरी थियल सामान वापसि कराए अस्पताल जो रहियल कम खे मुकमल कयो वञे त जीअं शहरियुनि खे इलाज कराइण में फ़ाइदो हासिल थी सघे। जॾहिं त ॿिए पासे बिल्डिंग एंड वर्क्स जे सब इंजीनियर लतीफ़ मेमण राब्तो करण ते ॿुधायो त कॉन्ट्रेक्टर मुज़फ़र फुलपोट्रो फ्रॉड जे केस में अॻु जेल में आहे। चोरी थियल मटीरियल जो इतला मिलियो आहे। जल्द उन्हनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे अस्पताल जो कमु मुकमल करायो वेंदो।